अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिस रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं काज़ी अहमद खान, जाते काज़ी अहमद में मरकज़ी अंजुमन वफ़ा अब्बास अमलदार काज़ी अहमद पारां तालका प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें ख़िताब कंदे मौलाना सैयद सज्जाद शाह, मौलाना अमीर हुसैन साजिदी ऐं ॿियनि चयो त 8 शवाल जो में इनादात जन्नतुल बकी 1926 ईस्वी में अब्दुल अज़ीज़ इब्न मसूद बिन अब्दुल वहाब मदीने मुनव्वरा पाक में जन्नतुल बकी में पाक मज़ारू, जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाजुल मुतहरात ऐं असाबे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस मज़ारो खे ड्राहिण ऐं बेहुरमती करण ते सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मित करियूं था। असां मुतालबो था कयूं त असां सऊद जा हुक्मरान मज़ारात मुक़द्दस जे अदावत कराए तौहीन ख़त्म कई वञे। जॾहिं त एहतिजाजी मुज़ाहिरे में ज़वार कुर्बान अली मला, जावेद अली राऊ, हुसैनी शेर मोहम्मद जोखियो ऐं सैयद फरहान अली शाह शिराज़ी, ज़वार महबूब अली जोने जो, ज़वार अली मोहम्मद जोखियो, आबिद अली जोने जो, नज़र मोहम्मद जोखियो ऐं जाम सज्जाद अली उनड़, निसार अली जोखियो ऐं ॿियनि शिरकत कई। रिपोर्टर मुमताज़ अली सुमरो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद।